सिंध बार काउंसिल जूं चूंड सरगर्मी उरोज ते रहियूं। रिपोर्ट मंज़ूर कालरो। सिंध बार काउंसिल जूं 2026 ऐं 2030 ताईं जी चूंडूं अॼु थी रहियूं आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ बार्स या नामियारा वकील उम्मीदवार तौरु मैदान ते लथल आहिनि। उम्मीदवारनि जूं सरगर्मियूं ज़ोर ते रहियूं। बार रूमनि खां कोर्टनि जे ॿाहिरि शादी हालनि ऐं क्लबनि में वर्क जा शानदार प्रोग्राम थिया। लंच डिनर जा दौर रहिया ऐं मौसीक़ी जी महफ़िल रखी वोटरनि जूं दिलियूं खटण जी कोशिश कई वई। अंदरूनी तौर ते सियासी जमायतुनि बि कंहिं न कंहिं रीति पंहिंजे पसंदि वारनि उम्मीदवारनि जी मदद लाइ साथ निभायो। हैदराबाद में सिंध बार काउंसिल जी चूंडुनि लाइ सरगर्मियुनि में स्टिकर बैनर्स तोड़े ॿियनि वसीलनि ऐं तरीक़नि सां उम्मीदवारनि जी वर्क जा बंदोबस्त कया विया। डोर टू डोर वर्क बि कई वई। रुशलनि खे परचायो वियो, जंहिं में सोशल मीडिया खे बि पंहिंजे वर्क लाइ आसान मैदान तौरु कतब आंदो वियो आहे। केतिरा ई उम्मीदवार वोटरनि जा ॼातल सुञातल हुजण करे मक़बूलियत सबबि मुक़ाबले जी कामयाबी वारनि नंबरनि में अॻिते पोइते ॾिसजनि था। सिंध दोस्त वकील उम्मीदवारनि जो ग्राफ मथे भरो ॾिसण में अचे थो। कॾहिं कंहिं जो पलड़ो ॻरो त कॾहिं कंहिं महिल कंहिं जो नालो गर्दिश में रहियो आहे। बहरहाल इलेक्शन जे नतीजनि बाबति असल हक़ीक़तूं ऐं कामयाबियूं साम्हूं ईंदियूं, जंहिं लाइ उबती ॻणप शुरू थी चुकी आहे। बेशक 1 नवंबर वकील बिरादरी लाइ अहमियत वारो ॾींहुं सम्झो वञे थो, जंहिं जे नतीजनि मां अज़ीज़नि, सॼणनि, यारनि दोस्तनि तोड़े पंहिंजे पराए जे साथ या धोखेबाज़ियुनि जी ख़बर पइजी वेंदी। रिज़ल्ट वास्ते इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थियण वारियूं आहिनि।